बी ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कराया हूं। टंडो बागो वेझो ॻोठ जान मोहम्मद चांडियो में नींगर दिलशाद चांडियो खे नांग कखे विधो, खेसि तहलके अस्पताल आंदो वियो, जिते वैक्सीन न मिलण सबबि नींगर फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कराया हूं। टंडो बागो वेझो ॻोठ जान मोहम्मद चांडियो में नींगर दिलशाद चांडियो खे नांग कखे विधो आहे, खेसि तहलके अस्पताल में आंदो वियो, जिते वैक्सीन न मिलण सबबि नींगर फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कराया हूं। टंडो बागो वेझो ॻोठ जान मोहम्मद चांडियो में नींगर दिलशाद चांडियो खे नांग कखे विधो आहे, खेसि तहलके अस्पताल में आंदो वियो, जिते वैक्सीन न मिलण सबबि नींगर फौत थी वियो आहे। इहा अफ़सोसनाक ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। टंडो बागो वेझो ॻोठ जान मोहम्मद चांडियो में नींगर दिलशाद चांडियो खे नांग कखे विधो, खेसि तहलके अस्पताल में आंदो वियो, जिते वैक्सीन न मिलण सबबि नींगर फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। टंडो बागो वेझो ॻोठ जान मोहम्मद चांडियो में नींगर दिलशाद चांडियो खे नांग कखे विधो आहे, खेसि तहलके अस्पताल में आंदो वियो, जिते वैक्सीन न मिलण सबबि नींगर फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर करे आहियूं। टंडो बागो वेझो ॻोठ जान मोहम्मद चांडियो में नींगर दिलशाद चांडियो खे नांग कखे विधो, खेसि तहलके अस्पताल में आंदो वियो, जिते वैक्सीन न मिलण सबबि नींगर फौत थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। टंडो बागो वेझो ॻोठ जान मोहम्मद चांडियो में नींगर दिलशाद चांडियो खे नांग कखे विधो, खेसि तहलके अस्पताल में आंदो वियो, जिते वैक्सीन न मिलण सबबि नींगर फौत थी वियो।